अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद खुश हूंदो ठीक ठाक हूंदो। हाज़िर थिया ते वेर जी बस्ती न्यू अपडेट सां गॾु। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों जी। तो दोस्तों इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में तव्हांखे सॼी अपडेट ॾींदासीं त जीअं त मेहरू मारिजी चुकी आहे ऐं शामराद ऐं जेको आहे त चांडो की नामालूम माण्हुनि हथां अगवा थी चुका आहिनि दोस्तों। जीअं त तव्हां ॾिठो हूंदो ऐं उन्हनि खे अगवा करण वारो ॿियो केरु न पर बिजार ख़ान आहे। ऐं बिजार ख़ान उन्हनि खे अगवा छो कयो आहे, छा लाइ कयो आहे, त हुन बिजार ख़ान उन्हनि खे अगवा इन जे करे कयो आहे जीअं त हू ख़ान बहादुर वटि उन्हनि खे पेश करे सघे। छो त हू चांडो की उन्हनि जे घर में पेश करे ऐं हुननि खे विरहाइणु चाहे थो। ऐं हुनजो ॿियो मक़सदु बि आहे दोस्तों, जेको ॿियो मक़सदु आहे त उहो बि साॻिए ई भेण खे हासिलु करणु आहे। ही हुई असांजी अपडेट। वधीक ई अपडेटूं ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।